वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी काबीना असास इदारे जे नामज़द ऑफिसर खे कॉल ट्रेस करण जो अख्तियार ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ज़रियनि मौजिब वफ़ाक़ी काबीना सर्कुलेशन ज़रिए समरी जी मंज़ूरी ॾिनी। ज़रियनि जो चवणु आहे त समरी जी मंज़ूरी क़ौमी सलामती जे मुफ़ाद में ॾिनी वई। काबीना इहो अख्तियार पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन एक्ट 1996 जे सेक्शन 54 तहत ॾिनो। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त इदारे तरफ़ां जंहिं ऑफिसर खे नामज़द कयो वेंदो उहो ग्रेड 18 खां हेठि जो न हूंदो। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी काबीना हसास इदारे जे नामज़द ऑफिसर खे कॉल ट्रेस करण जो अख्तियार ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ज़रियनि मौजिब वफ़ाक़ी काबीना सर्कुलेशन ज़रिए समरी जी मंज़ूरी ॾिनी। ज़रियनि जो चवणु आहे त समरी जी मंज़ूरी क़ौमी सलामती जे मफ़ाद में ॾिनी वई आहे। काबीना इहो अख्तियार पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन एक्ट 1996 जे सेक्शन 54 तहत ॾिनो। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त इदारे तरफ़ां जंहिं ऑफिसर खे नामज़द कयो वेंदो उहो ग्रेड 18 खां हेठि जो न हूंदो।